सिंधी फ्रेंड्स ऑफ बैरिया टाउन कराची ऑर्गेनाइजिंग कमेटी पारां सिंध जी सकाफ़त मच कचहरी ऐं सूफियाणे राग रंग जी महफ़िल मुनक़िद कई वई। मच कचहरी ऐं सूफियाणे राग रंग जी महफ़िल में सिंधी फ्रेंड्स ऑफ बैरिया टाउन कराची ऑर्गेनाइजिंग कमेटी जे अॻवान डॉक्टर फिदा हुसैन शाह, डॉक्टर खादिम कुरैशी, CN न्यूज़ जो सरवाण अली पिताफ़ी, साईं जेंदल शाह, अब्दुल मजीद जागिरानी, डॉक्टर वज़ीर जिंदान, गुलजार हुसैन झतियाल, लियाकत जुलबानी, इसहाक शेख, कामरान कुरैशी, पीर मुजीब शाह, सरहंदी अली पिताफ़ी, डॉक्टर खादिम कुरैशी, जाम लतीफ़, अहमद सोलंगी तोड़े सियासी समाजी शख्सियतुनि अदीबन शायरन महफ़िल में वॾे अंग में शिरकत कई। मच कचहरी में सिंधी सकाफ़त तौर ॿधी तौर हिक ॿिए सां ख़यालनि जी ॾे वठि पिणु कई वई। इन मौक़े ते अॻवाननि ख़िताब कंदे चयो त कराची जहिड़े शहर में मच कचहरी जहिड़ा प्रोग्राम ॿूसट वारे माहौल में हिन क़िस्म जूं मच कचहरियूं ऐं सूफियाणियूं महफ़िलियूं सकाफ़त ऐं तहज़ीब खे उजागर कनि थियूं। सिंध जे कल्चर तोड़े मच कचहरी जहिड़ा प्रोग्राम कराची में रखणु हिकु बहितरीन अमल आहे जंहिं सां नौजवान नसल में शऊर पैदा थींदो। सिंध मां मच कचहरी ऐं सूफियाणे राग रंग जूं महफ़िलुनि जूं रुझान आहिस्ता आहिस्ता ख़त्म थी चुकियो हो, जंहिंखे सिंधी इलेक्ट्रिक ऐं प्रिंट मीडिया जे प्रोग्रामनि वसीले सिंध जे झड़ झंग में क़ौमी गीतनि, सुगड़नि, अदीबनि, दानिश्वरनि खे अहिड़नि प्रोग्रामनि में गॾु करे सदियुनि जी क़ाइमु कयल ताक़नि ऐं कचहरियुनि खे ॿीहर वरचायो आहे। मच कचहरी में सिंध जे नाले वारनि सुगड़नि ॾूर ऐं बेत ॿुधाए महफ़िल में वाह वाह कराए छॾियो। दरिद फनकारनि में फनकार साईं वज़ीर अली शाह ऐं तामीर हुसैन सूफ़ी कलाम ॿुधाए महफ़िल में वेठल माण्हुनि खे झूमण ते मजबूर करे छॾियो। सर असल में असांखे इन शइ जी ज़रूरत आहे त कराची में सिंधी गॾु कयूं, चाहे बैरिया हुजे या कराची जो को बि इलाइक़ो हुजे, त असां सिंधी पाण में गॾिजी अहिड़ा इवेंट पैदा कंदासीं त हिक ॿिए सां मुतारिफ़ थींदासीं, जीअं ॾुख सुख में असां हिक ॿिए जे गॾु अची सघूं। तंहिंजे करे अहिड़ा इवेंट हर इलाइक़े में हर दोस्त कंदो रहे। मुंहिंजो चवणु इहो आहे त ॾिसो अॼु तव्हांजे साम्हूं नंढड़े हिकिड़े सॾ ते सभई माण्हू गॾु थी विया आहिनि हिते, ऐं सभु हिकु पंहिंजो इंट्रोडक्शन कराए रहिया आहिनि, त ॾाढी ख़ुशी थी जो असांजे सिंधी जे गॾु थिया आहिनि। अलाह कंदो अॻिते बि ईअं थींदो रहंदो। सभिनी जी गॾु सां सहकार सां ऐं साईं पंहिंजो पिताफ़ी साहिबु असां सभिनी गॾिजी हिमत कई आहे। इंशा ताला वरी अॻिते बि इहा ई कोशिशि कंदासीं त हर साल थिए ऐं हर साल हिन खां वधीक सुठो थिए, ऐं इंशा ताला सॼी संगत गॾु आहे, अलाह पाक कंदो, सभु सिंधी पाण में जुड़ी वेंदासीं। बैरिया में सिंधी उन्हनि लाइ बि इहो त इन कचहरी में पंहिंजो अचनि, ऐं इंशा ताला मां उमेद थो कयां त अञा वधीक जुड़ंदासीं बैरिया जी फैमिलीज़, ऐं इंशा ताला वधीक बहितर थींदो जेको गॾु थींदासीं सुठे तरीक़े सां। हीअ असांजा जेके सिंधी सभई भाउर जेके रहंदा आहिनि बैरिया टाउन कराची में, उहे सभु हिते गॾु थिया आहियूं। अञा त ख़ैर काफ़ी पोयां बि आहिनि, पर इंशा ताला हीअ जेकॾहिं अहिड़ा प्रोग्राम थींदा रहिया त असीं सभई हिक ॿिए सां गॾिबासीं, हिक ॿिए सां तारुफ़ बि थींदो, मुलाक़ातूं बि थींदियूं, ऐं उन सां हिक ॿिए खे असीं पाण फ़ाइदो ॾियण जी दुनियावी फ़ाइदा जेके आहिनि या जेको सो उन में जेको सो हिक ॿिए जी मदद कंदासीं। ऐं हीअ ॾाढी हिकिड़ी सुठी रवायत आहे। असांजो तालुक़ु सिंध धरती सां ऐं सिंधी क़ौम सां आहे। असां सिंधी हमेशह मिली जुली रहण वारा माण्हू आहियूं। डॉक्टर खादिम कुरैशी साहब जूं लख महिरबानियूं, जतियाल साहब जूं, गुलज़ार जतियाल साहब जूं महिरबानियूं, जो जेके बैरिया में रहाइशी आहिनि सभु सिंधी, उन्हनि जी एंटरटेनमेंट जे लाइ ऐं उन्हनि जे मीटअप जे लाइ एॾो वॾो अरेंजमेंट कनि था। कुरैशी साहब तमामु बहितरीनी प्रोग्राम कंदो आहे, ऐं उनजी महिनतूं आहिनि, वीचारे सभिनी खे गॾु कयो आहे। खादिम हुसैन साहब तक़रीबन बैरिया में पूरे सिंध जा सिंधी आहिनि, रहनि था, ऐं उन्हनि खे गॾु करणु ॾाढो मुश्किल हुयो, पर साईं जूं वॾियूं महिनतूं आहिनि खादिम साहब जूं, जो सभिनी खे गॾु कयो अथसि। दफ़ा आया हूँ इंशाल्लाह अॻिते बि अचिबो। ऐं लियाकत अली जलबानी साईं क्लास फेलो बि रहिया आहिनि मुंहिंजा वॾे भाउ जा, त उन तरफ़ सां आया आहियूं। साईं डॉक्टर निज़ामुद्दीन साहब असांजो पाड़ेसरी आहे, जंहिं असांखे दावत ॾिनी, ॾाढो इंशाल्लाह सुठो लॻो। आईंदा बि इंशाल्लाह ज़रूरु अचिबो। असां भिटाई साईं जा पैरोकार आहियूं, जंहिं असांखे दॻु ॾेखारियो त मुहबती मेड़े ॻोठ ॿधिजे हिकिड़ो, तनी जे वेड़े पाणे ईंदो बादशाह। मच हिकु उहिञाण आहे रोशनीअ जो ऐं ताबिश जो, त जीअं मजूसनि वटि बाहि पूॼी वेंदी आहे, छाकाणि त उन में शक्ति आहे ज़िंदगीअ खे रवां रखण जी। त असां सिंधियुनि जे ख़मीर में महफ़िलियूं मचाइणु शुरूअ खां वठी रहियो आहे, पर छाकाणि त हींअर असां ग़ुलामीअ जे दौर मां था गुज़रूं, छिड़वछिड़ थी विया आहियूं, पंहिंजनि मसइलनि में उलझी विया आहियूं, तंहिंजे करे उहे कचहरियूं लाॻीतियूं त नथियूं थी सघनि, पर जिते जिते बि असांजा मुतहरिक किरदार आहिनि, उहे हिमत करे ऐं अहिड़ा मचाइनि था।
साईं ही प्रोग्राम तसलसल आहे असांजे 5000 साल पुराणी सकाफ़त जो, जंहिंमें इहे मच कचहरियूं ऐं पाण में मिड़ाको ऐं शेरो शाइरी पंहिंजी सिंध जी सकाफ़त खे उजागर करणु, लतीफ़ साईं ते ॻाल्हाइणु, सिंध जे मसाइलनि ते मसइलनि ते ॻाल्हाइणु, या हिक ॿिए जी मोहबत प्यार जूं मैसेज ॾियणु, छो त सिंध बाबुल इस्लाम बि सॾाई थी ऐं हिकिड़ो अमन जो पैगाम बि पूरी दुनिया में लतीफ़ साईं मोकिलियो आहे। मन ॾाढो सुठो आहे ऐं असांखे ॾाढो मज़ो पियो अचे। अहिड़ो प्रोग्राम थींदा रहनि ऐं हीअ असांजी सिंधी क़ौम जे लाइ इहो सुठी ॻाल्हि आहे। इहा मच कचहरी पुराणी असांजी रिवायतूं आहिनि सिंधियुनि जूं, जेके हिते असां बहरिया टाउन जे जा दोस्त गॾिजी, जेके बि बहरिया टाउन जा सिंधी रेज़िडेंट्स आहियूं, गॾिजी हिनखे कयूं था, इनखे इंशाअल्लाह वधाइबो। सिंध जी सकाफ़त आहे, हिसो आहे ऐं हिननि महफ़िलुनि सां, हिननि कचहरियुनि सां माण्हू हिक ॿिए जुड़ियल हूंदो आहे, हिक में राब्ता रहंदा आहिनि ऐं असां सिंधी माण्हू आहियूं, असां पंहिंजे सकाफ़त खे विसारे नथा सघूं। इहो असांजो वड़ आहे ऐं इहो ई आहे। असां पहिरियां ॿिया बि प्रोग्राम कंदा रहिया आहियूं, पर हिन क़िस्म जो प्रोग्राम जेको आहे उहो ॿियो भेरो थिए थो। इंशाअल्लाह अल्लाह कंदो त ज़िंदगियूं आहिनि त अञा प्रोग्राम हिन खां वधीक थींदा रहंदा।